अस्सलाम वालेकुम दोस्तों। अवां जो दिमाग़ अवां जे जिस्म जे उन्हनि हिस्सनि मंझां आहे जेके सभ खां क़ीमती आहिनि। जिस्म जे ॿियनि उज़वनि जो मुतबादिल त कंहिं न कंहिं तरीक़े सां मुमकिन हूंदो आहे, पर दिमाग़ जो मुतबादिल नामुमकिन। दिमाग़ जे बारे में हिकु आम ख़्यालु कयो वेंदो आहे त असीं मुश्किल सां फ़क़ति 10% इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। 1890 में बाबाए अमरीकी नफ़्सियात विलियम जेम्स इहो बि चयो त अक्सर माण्हू पंहिंजे दिमाग़ जे घणनि क़ुवतुनि खे इस्तेमालु ई न आहिनि कंदा। हिकु ज़माने ताईं साइंसदान इन ॻाल्हि ते हैरान हुया त इंसानी दिमाग़ जे साम्हूं वारे हिसे यानी फ्रंटल लोब ऐं विचें हिसे प्राइटल लोब जो छा मतिलबु आहे ऐं ही कहिड़ो कमु कंदा आहिनि। छो त अगरि इन हिसनि ते धकु लॻी वञे त जिस्म जो कोई हिसो मुतासिर नथो थिए। इन करे माहिरीन इहो नतीजो कढियो त दिमाग़ जा ही ॿई हिसा कोई कमु न आहिनि कंदा। अलबत्ता कुझु अरसे ताईं ही हिसा साइलेंट एरियाज़ यानी ख़ामोश हिसा सॾिबा हुया। दरअसल माहिरीन जी तवज्जा इंसान जे कॉग्निटिव ऐं इंटेलेक्चुअल एबिलिटीज़ ते न हुई। हालांकि इहे ई सलाहियतूं आहिनि जेके इंसान खे इंसान बणाईंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे बदौलत असां लॉजिक, मनसूबाबंदी, फ़ैसिला साज़ी ऐं कंहिं बि हालत में बीहक ज़ाहिर करण जे क़ाबिल हूंदा आहियूं। उन वक़्तु 10% दिमाग़ इस्तेमालु करण जो ख़्यालु तमामु ॿाराणो लॻो जॾहिं जदीद तहक़ीक़ात मां इहा ख़बर पई त इंसानी दिमाग़ कीअं तवानाई जो इस्तेमालु कंदो आहे। कुआ ऐं कुता ॿई पूरी जिस्मानी तवानाई जो 5% इस्तेमालु कंदा आहिनि, जॾहिं त बंदर जो दिमाग़ 10% तवानाई इस्तेमालु कंदो आहे ऐं इंसानी दिमाग़ जेको इंसानी जिस्म जे मुक़ाबले सिर्फ़ु 2% हूंदो आहे, रोज़ाना जिस्मानी तवानाई जो 20% ग्लूकोज़ हज़म करे वेंदो आहे ऐं ॿारनि में इन जो तइदादु 50% हूंदो आहे। बांबड़ा पाईंदड़ ॿार में 60% हूंदो आहे। एतिरे वॾे मिक़दार में दिमाग़ जो जिस्मानी तवानाई इस्तेमालु करणु जिस्म जे नंढे वॾे हुजण सां बिल्कुलु बि तालुक़ु नथो रखे। पर दोस्तो इहा ई हक़ीक़त आहे। ॻाल्हि निकिती आहे नंढे वॾे हुजण यानी साइज़ जी। त अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इंसानी दिमाग़ जो वज़न 1.5 किलोग्राम हूंदो आहे, हाथी जे दिमाग़ जो वज़न 5 किलोग्राम ऐं वेल जे दिमाग़ जो वज़न 9 किलो हूंदो आहे। पर न्यूरॉन्स जो तइदादु ॿी मख़लूक़ जी भेट में इंसानी दिमाग़ में तमामु घणो हूंदो आहे। न्यूरॉन्स जे इन गैर मामूली तइदाद जे करे इंसान ॿियनि मख़लूक़ात खां घणो ज़हीन ऐं स्मार्ट आहे। बंदर जे दिमाग़ में 53 बिलियन न्यूरॉन्स हूंदा आहिनि, जिन खे तवानाई पुॼाइण जे लाइ 35 किलो वज़नी बंदर हिकु ॾींहं में 8 कलाक खाईंदो आहे। इंसान जॾहिं खाधो पचाइणु सिखियो उन लाइ पंहिंजे दिमाग़ खे घुर्बल तवानाई मुहैया करणु उहो बि घटि वक़्त में तमामु आसान थी पियो। छो त बाहि ते पकल ग़िज़ा खाइण सां इंसान जो निज़ाम घटि मिक़दार वारी ग़िज़ा मां तमामु घणी तवानाई जज़ब करे वठंदो आहे। बाहि ते खाधो पचाइण सां खाधो घटि वक़्त में घणो हज़म थी वेंदो आहे ऐं तवानाई बि घणी मिलंदी आहे। अगरि इंसान पंहिंजे दिमाग़ में मौजूदु 86 बिलियन न्यूरॉन्स खे तवानाई ॾियण लाइ अणपकल या कचूं ग़िज़ाऊं खाइणु शुरू करे त असांखे बंदर जे मुक़ाबले में 40% वधीक ग़िज़ा खाइणी पवंदी। कीअं? अचो त ॼाणूं। इंसानी दिमाग़ में जेतिरियूं कैलरीज़ वेंदियूं आहिनि उन मां अधु दिमाग़ी निज़ाम हलाइण में वेंदियूं आहिनि। इन कैलरीज़ जे करे सोडियम ऐं पोटेशियम आयन मेम्ब्रेन जे चौधारी घुमंदा आहिनि। ईअं इलेक्ट्रिकल चार्ज रहंदो आहे। इन जे लाइ दिमाग़ खे तमामु घणी तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। दिमाग़ जे 86 बिलियन न्यूरॉन्स खे हलाइण लाइ जॾहिं एॾी तवानाई इस्तेमालु थी वेंदी आहे त हाणे ॿियनि कमनि लाइ तमामु घटि तवानाई बचंदी आहे। अलबत्ता दिमाग़ी सेलनि जा इशारा स्पेयर कोडिंग जे मदद सां तमामु घटि तवानाई इस्तेमालु कंदा आहिनि। घुर्बल मालूमात मख़सूस हिसनि में पहुचाईंदा आहिनि ऐं इन्हनि इशारनि ऐं सिग्नल्स जी ख़ूबी इहा आहे त ही तमामु घणे मिक़दार में हुजण जे बावजूदु तमामु घणी मालूमात जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि में मोकिले सघनि था। इएं घणे तइदाद में न्यूरॉन्स मुतहरिक रहंदा आहिनि। अगरि तवानाई जे घटिताईअ सबबु ख़ुदा न ख़ास्ता घणे तइदाद में न्यूरॉन्स मुतहरिक न थी सघनि त दिमाग़ जी वाध वेझ रुकिजी वेंदी आहे। इन करे इहो ज़रूरी हूंदो आहे त हिकु वक़्त में तमामु घणे तइदाद में ब्रेन सेल मुतहरिक रहनि। वधि में वधि कारकर्दगीअ लाइ हिकु वक़्त में 16% ताईं न्यूरॉन्स मुतहरिक हुजणु घुरिजनि। असांजे दिमाग़ में मौजूदु तवानाई एतिरा ई न्यूरॉन्स मुतहरिक रखी सघे थी। इन तवानाई जे बदौलत असां शऊरी सतह ते रही कमु कंदा आहियूं, जॾहिं त घणो कमु लाशऊरी यानी अनकॉन्शियस में पाण मुरादो थींदा आहिनि। छो त लाशऊरी कमनि में तमामु घणी तवानाई जी ज़रूरत न हूंदी आहे। इहो ई सबबु आहे जो मल्टीटास्किंग यानी हिकु वक़्त में घणा कमु करणु बेवकूफ़ी आहे। छो त असांजे दिमाग़ में एतिरी तवानाई न हूंदी त असीं शऊरी सतह ते हिक खां वधीक कम पूरा करे सघूं। जेके माण्हू हिकु मनो 2 या वधीक कम कंदा आहिनि उन्हनि जो मयार बहितर न हूंदो ऐं ग़लतियूं बि घणियूं थींदियूं आहिनि। छो त हिकु वक़्त में ॿिन्ही कमनि ते भरपूर तवज्जा न ॾेई सघंदा।
अवां जो दिमाग़ तमामु घणो ताक़तवर ऐं ज़हीन आहे। ही जेतिरो ताक़तवर आहे इनखे उन जे मुनासिबत सां तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे ऐं पंहिंजी ज़हानत जे बुनियाद ते ही मौजूदु तवानाईअ मां बहितरीन कमु वठण जा तरीक़ा ॻोल्हे वठंदो आहे। उन लाइ पंहिंजे दिमाग़ खे घटि न सम्झो। हा, अगरि अवां इन कश्मकश में रहंदव त मुंहिंजो दिमाग़ कमज़ोर थी वियो आहे, मां ज़हीन न आहियां वग़ैरह वग़ैरह, त इहो पछताउ तव्हांजी ज़रूरु दिमाग़ी तवानाई ज़ाया कंदो। हा, हिकु ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं, मनफ़ी ख़यालात ज़हनी तवानाई ज़ाया कंदा आहिनि ऐं मुस्बत सोच सां ज़हनी तवानाई जो बहितर इस्तेमालु करे सघिजे थो। अवां कमेंट करे ॿुधाईंदा तव्हां पंहिंजे दिमाग़ जो घणा % इस्तेमालु कंदा आहियो। पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखंदा। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।